नाज़रीन, हैदराबाद में कोरोना सबब 4 ॼणा फोत थी विया। 227 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर मुदस्सर अब्बास। जी मुदस्सर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सारा हैदराबाद में कातल कोरोना जा कहर जारी आहिनि। तहक़ीक़ात मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 227 जेके आहिनि उहे नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। जॾहिं त कोरोना खां 4 मरीज़ जेके आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगी जंग पिणु हाराए वेठा आहिनि। जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना सां फौतियुनि जो मरीज़ जो मजमूई तादाद आहे उहो वधी 338 थी वियो आहे। तहक़ीक़ात जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1778 कोरोना जूं टेस्टूं कयूं वियूं, जिन मां 227 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फाल केसनि जो तादाद आहे उहो वधी 2308 थी वियो आहे, जिन मां 2261 जेके मरीज़ आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि ऐं 47 जेके मरीज़ आहिनि उहे सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पताल में ज़ेरे इलाज आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जी मुस्तबिक़ केस अचण जी जेका शरह आहे उहा घटिजी 1300 रही आहे। जी मुदस्सर, अवां जी महिरबानी।